नाजरीन अवामी न्यूज़ में खबरें जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में खबर ॾींदा हलूं तो खिपरो में साल अॻु पुलिस पारां कूड़े पुलिस मुक़ाबले में क़त्ल कयल शहीद अली हैदर रुंजे जे नंढे भाउ असगर अली रुंजो खे गुलाब राय अगवा केस में जवाबदार तौर नामज़द ज़ुल्फ़कार समूह ऐं उन जे भाउ अनवर समूह पारां कारी मोरी ते साथियुनि सां गॾिजी मारकुट करे खेनि धमकियूं ॾिनियूं आहिनि त ईंदड़ 12 अप्रैल ते सुनवाई ते न अचण जूं धमकियूं ॾेई फरार थी विया आहिनि। शहीद अली हैदर रुंजो जे नंढे भाउ असगर अली कीरियो खे मिलियल धमकियुनि खिलाफ़ अॼु शहीद अली हैदर रुंजो जे वारसनि ऐं एसटीपी खिपरो पारां अवेस रुंजो असगर रुंजो नज़र रुंजो जी अॻवानी में एहतजाज करे प्रेस कॉन्फ्रेंस कई वई है। शहीद अली हैदर रुंजो जे नंढे भाउ असगर रुंजो नज़र रुंजो एसटीपी अॻवान अवेस रुंजो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त ज़ुल्फ़कार समूह अनवर समूह ॿिनि ॼणनि सां गॾिजी कारी मोरी ते मूंखे मारकुट करे धमकियूं ॾिनियूं आहिनि त शहीद अली हैदर रुंजे केस में 12 अप्रैल ते हाई कोर्ट में थींदड़ सुनवाई ते न अच ऐं केस तां हथ खण ॿी सूरत में तव्हांजे खानदान जो भी अली हैदर रुंजो जहिड़ो अशर कयो वेंदो। इन्हनि चयो त पुलिस ते एतमाद न आहे, इन करे पुलिस वटि न वेंदासीं। इन्हनि चयो त असांखे अली हैदर रुंजो क़त्ल केस में मुलविस पुलिस ऑफिसरनि खे बहाल करण बाद असांखे मुसलसल धमकियूं मिलनि पियूं। मुलविस पुलिस ऑफिसरनि खे वरी सांगड़ में मुक़ररु कयो वियो। हिननि हुकूमत खां मुतालबो कयो त असांजे खानदान खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे, जवाबदारनि खिलाफ़ केस दाख़िल कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज कयो वेंदो। ॾह पे वेठो असांजे ॻोठ जे वेझो कारी मोरी उते वेठो हुउसि त उते ज़ुल्फ़कार समूह अनवर समूह ॿियो 2 ॼणा कहिड़ा मां कोन सुञाता ते आया त मूंखे चयूं तुंहिंजे पीउ खे चई छॾ 12 तारीख़ ते कोर्ट न वञे जे वियो त उहो त कमु कंदासीं जेको तुंहिंजे भाउ सां कयोसीं। त पोइ असांजी मुंहुं मारी थी, पोइ उन्हनि मूंखे धकु हणी त गाॾी में निकिरी विया फरार थी जी तकरीबन अल्टो हुई के तकरीबन पहिरियां 12 महीना पहिरीं मुंहिंजे भाउ खे खणी आया घरां पुलिस वारा त 5 ॾींहं जेल में रखी त कूड़ो मुक़ाबिलो ॾेई हुनखे क़त्ल कयूं बेदर्दी सां। उन हिसाब सां पुलिस वारा ड्यूटियुनि तां बि लथा, असांखे 4-5 महीना एहतियाज बि हलिया पिया एका त उन खां पोइ बेदर्दी सां हुनखे क़त्ल कयूं। उन खां पोइ असां केस लाइ भॼूं पिया, अञा ताणी असांखे इंसाफ़ ई कोन थो को मिले। उन खां पोइ जे कल्ह ड्यूटी ते पुलिस वारा बहाल थिया आहिनि, उन खां पोइ असां सां ज़ुल्म पियो थिए। ज़ुल्फ़कार समूह अलण अब्बासी जो वाठो आहे त गुलज़ार मरी जो हिननि जो वाठो आहे, इन करे बसि उन जे चवण ते असांखे ज़ुल्म पिया करे जी खिपरे थाणे ते कहिड़े हिसाब सां वञो, असांखे केरु ॿुधे ई कोन थो। असां बसि हाणे एहतियात शुरू था कयूं, बसि हाणे जहिड़ो असां सां ज़ुल्म थियो आहे बसि रोड ते बि निकिरूं था, कोई आहे नसीं। हींअर मुंहिंजे भाउ खे पुलिस जेको पाण न पर ॿियनि संदे कमाऊ पुटनि वाठनि खां मुंहिंजे भाउ खे मथां तशदुद कयो ऐं हुनखे लपाटूं हयूं सभु तक़रीबन हणी ऐं मुंहिंजा जेके माइट रसिया त उहे फरार थी विया मौक़े तां। ऐं जेको स्टे ऑर्डर जेको कोर्ट में रखियो आहे, स्टे ऑर्डर जेको वठी आयो अञा ताईं स्टे ऑर्डर हले पियो। छो स्टे ऑर्डर नथो ख़तमु थिए? असां ग़रीबनि खां आला इख़्तियार खे मुतालबो आहे त असां ग़रीबनि खां मदद कई वञे, इहो स्टे ऑर्डर ख़तमु कयो वञे, असांखे इंसाफ़ मिलियो वञे। पेश आयो शहीद अली हैदर रुंजे जे भाउ असगर रुंजे सां इहो सुबुह 10 बजे जेको पंहिंजे ॻोठ वेझो कारी मोरी धरना ते वेठो हो, उते अची हिन 4 माण्हुनि जेको ज़ुल्फ़कार समूह ऐं अनवर समूह ऐं हुन सां गॾु 2 नामालूम आहे हिनखे सॾु कयूं त तूं चयो तुंहिंजे पीउ खे चवजांइ हलो की तारीख़ ते न वञे, अगरि जे वियो त उहो कमु कंदासीं जेको तुंहिंजे भाउ अली हैदर सां कयोसीं। ऐं ॿी सूरत में हाणे असल मसइलो इहो जेको पुलिस जे ऑफिसर में बहाल थिया आहिनि डिसमिस थियल, उहे वरी बि सॻिया सांगड़ ज़िले में आया आहिनि ऐं सांगड़ ज़िले में जेके मुंहिंजा कमाऊ पुटनि जे वाठा आहिनि उन्हनि इहो कमु शुरू कयो आहे। उन्हनि जेको ठीको कयो आहे त अली हैदर जे वालिद खे या अली हैदर जे वारसनि खे या अली हैदर जे मिट माइटनि खे या जदोजहद कमेटी जा जेके दोस्त सभिनी खे प्रेशराइज़ कनि पिया ऐं मुख़्तलिफ़ नॉन नंबरदार कालूम मूंखे बि अचनि पियूं त जेको आहे शहीद अली हैदर रुंजे हाणे तव्हां एहतिजाज कयो या धमकीअ जो को बि मसइलो कयो त का बि ॻाल्हि कयो त तव्हांखे असां मारींदासीं। उहा इहो फतवा जो फ़ैसिलो आहे असांजे हक़ में इंशाअल्लाह ताला, असांखे उमेद आहे कोर्ट मां ऐं उनखे असांजे के डिले करण जी कोशिशि आहे माना जीअं का तारीख़ ते न पहुची सघनि डिॼनि या उन ते हथु खणनि, उन जे करे सॼो कयो वञे पियो। इहा पुलिस कराए पई ऐं पुलिस पंहिंजे वठण खां कराए पई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।